अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खेरपुर में खबर ॾींदा आहियूं त खेरपुर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी में नेशनल यूथ असेंबली पारां सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजा महिमान ख़ासि अंजुमन ताजिरान खेरपुर जे सरपरस्त आला लाला फुरकान शेख हुआ। प्रोग्राम की अगवानी नेशनल यूथ असेंबली प्रोग्राम गवर्नर दानियाल जिलानी, प्रोग्राम स्पीकर अब्दुल समद, डिस्ट्रिक्ट हेड शफीक वेसर करे रहा हुआ, जंहिंमें साफ़ियन नवीद अहमद खोड़ो, आमिर चन्ना, यूनिवर्सिटी के प्रोफेसर ऐं यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियान वॾे तादाद में शिरकत कई। इन मौके ते अंजुमन ताजिरान खेरपुर के सरपरस्त आला लाला फुरकान शेख तकरीब के खिताब कंदे चयो त नौजवान जे अहिड़े प्रोग्राम से न्यू जनरेशन में उत्साह ऐं एतमाद बहाल थिए थो। इन सां गॾोगॾु आगाही पिण मिले थी, जंहिंजे करे नौजवान नस्ल के समाज सुधारक प्लेटफॉर्म पिण मुहैया थिए थो। इन्हनि जो वधीक चवणो हो त अहिड़ा प्रोग्राम थियण घुर्जनि जंहिंमें नौजवाननि जी आगाही में इज़ाफ़ो थिए थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।